अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां, जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ज़ेबुन निसा, तवील कहाणी। कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ पोपट पब्लिशिंग हाउस ख़ैरपुर सिंध, 2016 ईस्वी। अरपना सभिनी ज़ेबुन निसाउनि जे नाले महमूद मुग़ल। पब्लिशर नोट: महमूद मुग़ल सिंधी ॿोलीअ जो मुनफ़रिद अंदाज़ वारो नसर नवीस आहे। संदसि नसर जी पंहिंजी हिकु अलॻि ख़ुशबू हूंदी आहे। महमूद बुनियादी तरह कहाणीकार आहे, पर जॾहिं हिन नावलेट ते तब आज़माई कई तॾहिं बि पढ़ंदड़नि जे दिलनि खे मोहियो। अव्हां जे हथनि में मौजूदु संदसि इहा तवील कहाणी ज़ेबुन निसा संदसि वेझड़ाईअ में तख़लीक़ कयल नसर जो सुहिणो नमूनो आहे। हीअ कहाणी समाजी रिश्तनि ऐं नातनि जे मुख़्तलिफ़ रंगनि खे इंतिहाई नफ़ीस अंदाज़ में निर्वार करे थी। कुझु अरसो अॻु जॾहिं हीअ तवील कहाणी सिंधी ॿोलीअ जे मक़बूल अख़बार रोज़ानी काविश जे ख़ासि सिफ़े काविश गैलरीअ में क़िस्तवार शाया थी त पढ़ंदड़नि उनखे तमामु घणो पसंदि कयो। असांखे उमेदु आहे त किताबी सूरत में अचण खां पोइ पढ़ंदड़ उन इहा ख़ूबसूरत कहाणीअ खे हिकु जाइ पढ़ंदे लुत्फ़ माणींदा ऐं महमूद जे गुज़िरियल किताबनि जियां हीअ किताब बि पढ़ंदड़नि में तमामु घणी मक़बूलियत हासिलु कंदो। महमूद मुग़ल सिंध जे अदब ऐं आर्ट जी दुनिया जो मुनफ़रिद ऐं उत्साहींदड़ किरदारु आहे। कहाणी, नावलेट, तर्जुमा, रेडियो ऐं टीवी ड्रामा संदसि लिखण जे मुनफ़रिद असलूब जे आधार सिंधी अदब में अहम ऐं मानाइती जाइ वालारीनि था। ॿिए तरफ़ रेडियो, टीवी ऐं स्टेज जे इंतिहाई ज़हीन ऐं पंहिंजे ई अंदाज़ वारे कंपेयर जी हैसियत सां बि हिन जॻ जूं दिलियूं खटियूं आहिनि। पोपट पब्लिशिंग हाउस सिंधी ॿोलीअ जे सदा सुहिणे लेखक महमूद मुग़ल जो हीउ किताबु छापींदे दिली मुसरत महसूसु करे रहियो आहे। अव्हां पढ़ंदड़नि जी राय जो हमेशह वांगुरु ओसीअड़ो रहंदो। क़ुर्बान मंगी, चेयरमैन पोपट पब्लिशिंग हाउस ख़ैरपुर। पंहिंजे पारां ज़ेबुन निसा मूं मथां मुंहिंजे रब जल शानहू जी महर आहे, इनायत आहे। शुरूआति में मूं कतई कोन सोचियो हो त को हीउ रंग ईअं चोखो थींदो। सदाईं महिरबान अली काज़ी साहब का तवील कहाणी लिखण लाइ हुकुम कयो हो। रज़ा रब जी हुई ऐं हीउ कमु थी वियो। हाणे जॾहिं हिन तवील मुसवदे ते निगाह विझां थो त हैरतुनि जा थां न खुलनि था। इहो सॼो पोरियो मूं कयो आहे, मूंखे इन ते बि हैरत अचे थी। बसि शयूं ठहंदियूं वयूं, मोहम्मद रज़ा शाह कंपोज़ कंदो वियो, फ़क़ीर मोहम्मद ढोल मुसवदे ते निगाह विझण में का कमी न कई ऐं बसि इंडे सां इंडो मिलियो। जीअं नंढे हूंदे घर घर खेॾंदा हुआसीं, सो हिन वारे बि सभु ईअं ई थी वियो। मां अज़द शाकिर आहियां उन्हनि सभिनी जो जिन हैरत अंगेज़ मोट ॾिनी। पंहिंजी काविश जी काविश गैलरीअ में सांदहि 100 क़िस्तुनि में हिन कहाणीअ सफ़र कयो ऐं 5 मई 2015 ईस्वी खां 27 अक्टूबर 2015 ईस्वीअ ताईं अव्हांजी मुहबत माणे। पहिरें 15 क़िस्तनि खां पोइ अव्हांजी मोट यकीन जी दुनिया खे वॾी सावक ॾिनी। कंहिं फ़र्द वाहिद जो शुक्रियो अदा नथो करे सघां। सभिनी जे अॻियां ॿाहूं ॿधी बीठल आहियां। मौलाए कुल जल शानहू अव्हांजा दर्जात बुलंद करे। ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो। हिन फ़क़ीर ते अव्हांजे दुआनि जो दर खुलियलु हुजे। 14 फरवरी 2016 ईस्वी। महमूद मुग़ल, जामशोरो। कहाणी: न्याणीअ जो नसीब सां कहिड़ो तालुक़ु आहे? छा नसीब सिर्फ़ु न्याणीअ जो ई हुजे थो? छा छोकिरनि, मर्दनि ऐं ॿिए जीवत जो को बि नसीबु कोन्हे छा? सभई बिना नसीब जे हयाती गुज़ारीनि था। न्याणी अखि पटे थी ऐं शऊर जो ॾाको चढ़े थी त सभ खां पहिरीं इहो ई जुमिलो ॿुधण लाइ मिलेसि थो त जेको न्याणीअ जो नसीबु। घर अमीर हुजे या ग़रीब, माइट सरंदीअ वारा हुजनि या अणसरंदीअ वारा हुजनि, पढ़ियल ॻढ़ियल अणपढ़ियल, जिते बि ॾिसो, जिते बि ॿुधो, ॻाल्हि उहा ई साॻी हूंदी। पंहिंजी उमिरि ते निगाह विझां थी त अहसासु थिए थो त उहो सच ई त आहे। औरत पंहिंजे नसीब खे शुरूआति खां ई साण खणी अचे थी। अहिड़ो नसीबु जेको पुट जे ॼमण खां बि न मुख़्तलिफ़ हूंदो आहे। उहे दौल धमाका, जशन, मेला जेके पुटनि जे ॼमण ते बर्पा थियनि था, उहे नियाणियुनि जे ॼमण ते किथे? शुरूआति खां ई चङो चोखो पचंदो त पुट लाइ। ॿोड़ में रस हूंदी
त ॿूटी पुट लाइ निकितल हूंदी ऐं घणो करे उहा रसोई न्याणीअ जे नसीब में हूंदी। घणो तणो ईअं ई थिए थो, पर कॾहिं कॾहिं किथे घणो कुझु मटियलु हूंदो आहे जीअं मुंहिंजे घर में हो। मां पंहिंजे पीउ जी लाडली धीअ हुअसि। बाबा खे अलाह साईं औलाद जी सूरत में 4 ॿार ॾिना। मां वॾे में वॾी हुअसि। पहिरीं मां, पोइ मुंहिंजो भाउ जावेद, तंहिंखां पोइ रज़ा महमद ऐं आख़िर में शाहीना। पंहिंजे पीउ माउ जे अखियुनि जा तारा हुआसीं। बाबा मुंहिंजो नालो ॾाढे हेज मां ज़िब निसार रखियो। खेसि लॻो हो त मां ॼण औरत जी सूंहं आहियां, ज़ेब आहियां ऐं थियो बि ईअं जो जॾहिं जवानीअ जे पिड़ में पेर पातुमि त ख़बर पई त वाक़ई बि ज़ेब निसा आहियां। उहा कंहिंखे ख़बर हुई त शकिल सूरत में भली मां ज़ेब निसा छो न हुजां। मुंहिंजो नसीबु ज़ेब निसा न हो। बाबा साईं सरकारी ऑफिस में नौकिरी कंदड़ हो। ऑफिस असिस्टेंट जे हैसियत सां जेकी कुझु कमाईंदो हो सो सिधो अमड़ जे हथ ते अची रखंदो हो। संदसि सीट सण बि सीट हुई, पर बाबा कॾहिं बि उन तरफ़ जो रुख न रखियो। खेसि पंहिंजे कमाईअ मां पूराओ करणु ईंदो हो ऐं हू पंहिंजे हाल ते ख़ुशि रहण वारनि मां हो। जेतोणीकि असीं 4 भाइर भेनर थोरे थोरे वक़्फ़े सां ॼावा हुआसीं ऐं असांजा स्कूल बि तक़रीबन गॾोगॾु ई शुरू थिया, पर तॾहिं बि असां कॾहिं बि पंहिंजे पीउ माउ जे मुंहं ते घुंझ कोन ॾिठो। हू सदाईं सराह नज़र ईंदा हुआ ऐं असांखे हिकु सुठी परवरिश ॾियण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदा हुआ। असांजो ॻोठु हिकु नंढड़े शहर जी सूरत अख़्तियार करे चुको हो। पका रस्ता, स्कूल, इस्पताल, उहे सभु सुख जेके असांजे माइटनि न ॾिठा हुआ असांजे नसीब में अची विया। उहो ज़मानो बि अजीब हो। सभ खां पहिरीं मां स्कूल में दाख़िल थी हुअसि ऐं उहा सोच शायदि बाबा जे अज़ीज़नि खे पसंदि न आई हुई। घणो अरसो पोइ मूंखे ख़बर पई त बाबा पंहिंजनि मिटनि माइटनि सां ठीकु ठाकु झेड़ो कयो। नौबत एसी ताईं पहुती हुई जो खेसि राज भाग खां धार करण जा सांभा बि ॼणु कया विया, पर पोइ कुझु चङनि विच में पई मामले खे ठारियो। अबो ज़िद जो पको हो। खेसि इल्म जी रोशनीअ जी ॼाण हुई ऐं पंहिंजनि ॿारनि खे उन नूर खां रोशन करण जी ख़्वाहिश संदसि ज़िंदगीअ जे विच में वॾी हसरत हुई। ईअं ई थियो। असां सभु पढ़ियासीं ऐं सभिनी का न का डिग्री हासिलु करे वरिती। नंढपण जो ज़मानो ॾाढो हसीन गुज़रियो। मूंखां पोइ जावेद ऐं रज़ा बि स्कूल में दाख़िल थिया ऐं पोइ जॾहिं शाहीना बि आई त सभु कुझु माठ मीठो। कंहिंखे बि का बि नाराज़गी न थी। जे नाराज़ थियनि हा बि त छा कंदा, खेनि मुंहिंजे दाख़िला वारो ज़मानो वरी ॾिसणो पवे हा। अबे जो असां सां अजीब प्यारु हो। ईअं हूंदो आहे त माइट औलाद सां बेतहाशा प्यारु कंदा आहिनि, पर असांजो पीउ ॼणु यगानो वजूद हो। असां सभिनी जा नख़रा, लाॾ, अंगल खेसि अज़बर हूंदा हुआ। हाणे अहसासु थिए थो त वटसि पंहिंजे लाइ त कुझु बि कोन हो। जे हो पाण लाइ कुझु रखे हा त असां जूं फरमाइशूं पूरियूं थी सघनि हा छा? अॿे सां अमां जो साथ बि हिकु करो ई हो। उहा बि का विख पोइ ते न रखंदी हुई। संदसि माइट याने असांजा नानाणा बि असां सां ॾाॾाणनि जेतिरो ई प्यारु कंदा हुआ। हयाती अजीब हुई। ॾुख जी का बि जाती असां कान ॾिठी हुई। मां नंढे हूंदे खां ई अलाए छो पंहिंजो पाण खे सदाईं ज़िमेदारु महसूसु कयो आहे। यादि थो अचे त जॾहिं जावेद या रज़ा मां कंहिंजे थेले मां का शइ खुटी पवंदी हुई या हू कुझु केराए ईंदा हुआ त खेनि सुधि पवण खां पहिरीं ॼणु मूंखे ॼाण थी वेंदी हुई। मां हर शइ जो बेहदि घणो ख़्यालु रखंदी हुअसि। मथां वरी शाहीना जी दाख़िला ॼणु मुंहिंजी ज़िमेवारी वधाए छॾी। 2 भाइर हूअं बि पंहिंजी तबियत जा हुआ। मूंखां अलाए छो लहराईंदा हुआ। मथां वरी जो 2 भेणूं जो पाण में मिलियूं त हिननि त ॼणु रस्तो ई मटाए वरितो। मूंखां डिॼण जे करे घणो साम्हूं न ईंदा हुआ, पर बहरहाल पंहिंजनि भेणुनि ते कावड़ खेनि ज़रूरु ईंदी हुई। बाबा ॾाढी सादी ज़िंदगी गुज़ारींदो ऐं चाहींदो हो त संदसि औलाद बि सादगीअ जे हुनर खां वाक़ुफ़ु थिए। उन मामले में ॿियनि मामलनि जा अमां बि साणसि हर हंधि गॾु हूंदी हुई। सादो पाईंदा हुआसीं, सादो खाईंदा हुआसीं ऐं उहा सादगी असांजे माइटनि पारां हयातीअ जो अनमोल तोहफ़ो हुई। पंहिंजनि माइटनि सां अमां ऐं बाबा असांखे ॾाढो चाह सां मिलाईंदा हुआ।
माइटनि मां मुराद संदनि परे जा अज़ीज़ हुआ, न त असांजा मामा मामियूं चाचा चाचियूं पुफियूं ऐं पुफड़ त ॼण हिकिड़ो ई कहोल हुआ। हर कंहिंखे हिक ॿिए जी ख़बर हूंदी हुई। वॾे हूंदे मूंखे पोइ उन ॻाल्हि जो अहसासु थियो त मुंहिंजी माउ मुंहिंजे पीउ जी माइटियाणी न हुई, उहा धारी हुई, पर हिन घर में अची पंहिंजे सलूक सां हिन उन धारियाप खे ख़तमु कयो हो ऐं हिन सॼे ख़ानदान जी ॼण वधि खां वधि पंहिंजी थी वई हुई। कॾहिं कॾहिं ॻाल्हियुनि में अम्मा उन दौर जो ज़िक्र कंदी हुई जॾहिं शुरूआति में खेसि हिन घर में अचे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो हो। असीं संदसि धारियो लफ़्ज़ ॿुधी खिलंदा हुआसीं। कहिड़ी ख़बर हुई त उहो लफ़्ज़ हियांव ते छुरी कीअं थो हलाए। बाबा अम्मा सां मुहबत जी शादी कई हुई। अम्मा असांजे ॻोठ खां कुझु पर भरो हिकु ॿिए ॻोठ सां तालुक़ु रखंदी हुई ऐं संदसि ज़ात बि मटियल हुई। बाबे अम्मा खे कंहिं शादीअ में ॾिठो ऐं संदसि दिलि ज़िद कयो त हू उन ई छोकिरीअ सां शादी कंदो। ॾाॾा ऐं ॾाॾी ॾाढा दूर अंदेश माण्हू हुआ। हुननि पंहिंजे पुट जे रवैये मां ई अंदाज़ो लॻाए छॾियो त हू पंहिंजे सोच में केतिरो सचो आहे। अम्मा जी ज़ात घटि ज़ातियुनि में लेखी वेंदी हुई ऐं उहा हिकिड़ी ॿी मुसीबत अलॻि हुई। ॾाॾे खमीसे वॾा वस कया त पंहिंजे पुट मोहम्मद अकबर खे चङीअ तरह सम्झाणी ॾिए ऐं उन राह तां हटाए। पुट जे ज़िद खे त हू सम्झी वियो हो, पर खेसि बहरहाल राज भाग सां बि मुंहुं ॾियणो हो। हुन कुझु चङनि मुड़ुसनि सां मशवरा कया जेके बि उन रिश्ते जा मुखालिफ़ हुआ, पर बहरहाल ॾाॾो पंहिंजे पुट जे ज़िद अॻियां हाराए वियो ऐं उहो रिश्तो खणी हू पाण अम्मा जे घर विया। अम्मा जे घर वारा त हैरान रहिजी विया। लिखे जो लेखो सो थी वियो। बसि ॾाॾे खे पंहिंजे अंदर में ॼण को खाट लॻी वियो। हुन ॿाहिरि निकिरणु घटाए छॾियो ऐं राज भाग जे फ़ैसिलनि में बि घटि वञणु लॻो। कुदरत ख़ुदा जी जो अम्मा जे सलूक कमाल करे छॾियो। हुन थोरनि ई ॾींहंनि में सॼे ख़ानदान खे पंहिंजे मुहबत जी मुंड में मुंडे छॾियो। उहो सहुरो जेको रुॻो खेसि सलाम जी वरंदी ॾेई सिधो पंहिंजे कमरे में हलियो वेंदो हो या वरी ओताक वेंदे को सलाम वराईंदो हो, तंहिंखे अम्मा जे नाले खां सवाइ ॼण ॿी का बि वाई वात न रहणु लॻी। उहा हालति रुॻो ॾाॾे सां कोन हुई। मुंहिंजी ॾाॾी बि हाणे अम्मा खे बेहदि पसंदि करणु लॻी हुई। बसि उहो अजीब हाञो हो जो कॾहिं बि का बि अणवणंदड़ ॻाल्हि थींदी हुई त अलाए छो धारीअ जो लफ़्ज़ कने पवंदो हो। ओचितो कमरे में घिड़ी हुअसि त अम्मा खे ॾिसी ॼण सरापजी वई हुअसि। संदसि अखियूं ॻाढ़ियूं ऐं अखियुनि जूं हेठियूं जायूं सुॼियल हुयूं। छा थियो आहे अम्मा? हुन ॾांहुं भॻसि। उहो उन महिल हंधनि बिस्तरनि खे वेड़े रही हुई। मूंखे ॾिसी हैरान थी वई। ज़ेबो, तूं हिन महिल स्कूल मां जल्दी मोकल थी वई छा? न मोकल न थी, मां करे आई आहियां। मथे में अलाए छो ॾाढो सूरु पियो हुअमि उन करे। मूंखेसि ॿांह में भरियो, पर तोखे छा थियो आहे अम्मा? छा थींदमि? हुन हिकु ज़ख़्मी मुर्क अची ऐं मुंहिंजे पेशानीअ ते चुमी ॾिनई। मूंखे ईअं महसूसु थियो ॼण मुंहिंजे मथे जे सूर जो इलाजु थी वियो। अम्मा मूंखे ॿांह खां वठी खट ते विहारियो ऐं चयाईं, हिते वेह, मां तो लाइ चांहि ठाहे थी अचां, तूं गोरी बि खाई वठि। शाहीना ऐं छोकिरनि खे ॿुधायो हुई त घर थी वञा? हा, जावेद खे ॿुधाए आई आहियां। हुन शाहीना वारनि खे ॿुधायो हूंदो, पर तूं ॿुधाए अम्मा तोखे छा थियो आहे? तूं रुनी आहीं लॻे थो, ॿुधाए। मूंखे बि तो वांगुरु मथे में सूरु रुआरियो आहे। मथे में सूर सां तूं रोंदी त नाहीं? ऐं मां कूड़ तोखे ॻाल्हाइणु ईंदो ई कोन्हे, पोइ छो पई अहिड़ी अजाई कोशिशि करीं? ॿुधाए छा थियो आहे? मूं संदसि हथ झलिया ऐं पाण सां विहारियमि। संदसि अखियूं हिकु दफ़ो वरी भरिजणु लॻियूं। पाण खे संभालींदे चयाईं, कॾहिं कॾहिं उन लफ़्ज़ जो शीहो कननि में ओतिबो आहे। ॻाल्हि कटींदे चयोमांसि, कंहिं वरी धारी सॼो अथई चवां? भरियल अखियुनि सां अम्मा हाकार कई ऐं कंधु हेठि करे छॾियईं। संदसि आवाज़ु ॾकणु लॻो, सॼी हयाती उन ख़िदमत में गुज़ारी अथमि, रुॻो उन करे गोलपा कया अथमि त पंहिंजी थी सघां
अञा ताईं बि पंहिंजी न थी सघी आहियां, साॻी धारी आहियां, अलाए छो, शायदि नसीबु अहिड़ो अथमि। मुंहिंजी निड़ी घुटिजी वई, अमां जे अंदर जो दर्दु मुंहिंजे अंदर में बि अलाए किथां घिड़ी आयो हो। अमां ॻाल्हाइणु जारी रखियो, कॾहिं कॾहिं मूंखे पंहिंजो पाण अहिड़े पापड़ जीअं लॻंदो आहे जेको पचण खां पोइ बि किथां न किथां कचो रहिजी वेंदो आहे। अलाए बाहि कमज़ोर हूंदी आहे, अलाए पापड़ में नुक्स हूंदो आहे। छो थी सोची तूं ईअं? मां ॾाॾो ऐं ॾाॾी तूं चङी तरह सुञाणी, उन्हनि जे जो अहिड़ो ॾुख। ॻाल्हि कढींदे चयाईं, अॼु उहा महिरबानी तुंहिंजे पीउ कई आहे। बाबा? मां हैरान थी वियो हुअसि। बाबा ईअं चयो आहे? पर छो? मूंखे लॻंदो हो त हू मूंखे कॾहिं बि ईअं कोन चवंदो। अमां हाणे सुॾकी पई हुई। हेतिरा साल मुंहिंजो मान क़ाइमु रहियो, पर अलाए छो अॼु सभु ईअं ई थी वियो। न पर छो अमां? जे हुन अॻु में कॾहिं कोन चयो हो त अॼु छो चयाईं? अहिड़ी कहिड़ी अणथियणी थी वई जो हुनखे तोखे ईअं चवणो पइजी वियो? मूं में घूर विझंदे चयाईं, तुंहिंजे करे। मूंखे कुझु बि सम्झ में न पियो अचे त मां चए छा पई। मुंहिंजे करे? मूं अहिड़ो छा कयो आहे? अमां अहिड़ी कहिड़ी ख़ता थी आहे मूंखां? अमां मुंहिंजे हथनि खे मज़बूतीअ सां झलींदे चयाईं, तुंहिंजो रिश्तो ॾियणो थो घुरे पंहिंजे माइटनि में। हैरत मथां हैरत ॼण मूंखे परेशान करे छॾियो हो। मां अञा 8हीं दर्जे में मस हुयसि ऐं मुंहिंजो रिश्तो। मूंखे उहा ॻाल्हि ॿुधी लॻो त आउं एतिरी वॾी थी वई आहियां, यकीन ई न थिए आहिनि। पंहिंजे पाण खे जाचणु लॻी हुअसि। अमां मुंहिंजी माउ त हुई, पर साहेड़ी बि हुई। हुनखे उन ॻाल्हि जी छा पहिरीं ख़बर हुई या उहो सभु मुंहिंजे हुन लाइ बि ओचितो ई हो? अदा कई मुंहिंजे पुटु लालण लाइ तुंहिंजो हथु घुरियो हुअईं। छोकिरो उमिरि में तोखां केॾो न वॾो आहे ऐं मथां वरी सॼो ॾींहुं होटल ते गुज़ारींदो। खीसे में 4 पैसा छा थिया अथसि, वते थो दोस्तनि खे चांहि बिस्कुट खाराईंदो। इहा बि का फज़ीलत आहे? हल भला उताकत ते बि केरु अचे त ठीकु आहे, ईअं होटलुनि ते वेहणु को ठहे थो? अथसि 2-3 ॿारहं ज़मीन त उहा संभाले, न हूंदे सूंदे बि पाण वेठे बि पियो मकाते ते ॾींदो। हाणे अहिड़े माण्हूअ सां सङापंदी कीअं थी करे सघे थी? न पर मां सम्झां थी अमां त बाबा खे बि हू पसंदि न हूंदो। उहा ई त ॻाल्हि मूं बि चई पई। बसि तुंहिंजे ॾाॾे साईंअ जो ज़ोर आहे ऐं शायदि हिन वारे तुंहिंजो पीउ मूंसां शादी करण वारो लेखो ईअं चोखो करणु थो घुरे, तॾहिं त उहो सभु थिए पियो। मथां वरी मुंहिंजे इनकार ते अहिड़ो तवायुसि जो कयाईं हमन तम सिधो महिणो ॾेई छॾियईं। हूअ सुॾकनि में पइजी वई। असीं ॿई हिक ॿिए जे ॿाहुनि में हुआसीं ऐं हाणे त मुंहिंजे अखियुनि मां नार वही निकिता हुआ। अमां मुंहुं उघियो ऐं मुंहिंजा ॻोढ़ा उघड़ण लॻी। तूं रो न ज़ेबो, मां आहियां न। जेसीं मां जेरी आहियां तेसीं तोखे लहस बि नथी अची सघे। इहो अदा अब्दुल कयूम हुजे या तुंहिंजो ॾाॾो साईं या वरी साईं पाण, मां उहो सभु कॾहिं थियणु कोन ॾींदसि। हा न कयमि तॾहिं बि बिगड़ियो न। चए तूं उन ई करे हा नथी करीं जो तोखे पंहिंजे पेट जो सूरु आहे। तूं ज़ेबुल निसा जो संग पंहिंजे ख़ानदान में ॾियणु थी घुरीं। मूं ॾाढो सम्झायोमांसि त अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी वई आहे? मुंहिंजा माइट या तुंहिंजा माइट कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? तूं भले किथे बि न्याणीअ जो हथु ॾे, मूंखे छो एतिराज़ु थींदो? बाक़ी हीउ रिश्तो सो मूंखे क़बूलु कोन्हे। चवणु लॻो, पंहिंजा त आहिनि। चयोमांसि, मुंहिंजा माइट बि पंहिंजा आहिनि। रिश्तो ॻंढियलु आहे त पंहिंजा ई थियासीं न। त बसि अलाए छो बिर थी वियो। चयाईं त तूं मुंहिंजी पंहिंजी आहीं, बाक़ी सभु त धारिया आहिनि। चयमि मां बि त हुननि मां ई आहियां। बसि कहर थी वियो, बाहि थी वियो। चयईं तुंहिंजो मतिलबु उहो त तूं अॼु ॾींहं ताईं असांजी थी कोन सघी आहीं। मूंखे ॻाल्हि सम्झ में ई न आई। जेसीं ताईं वरंदी ॾियांसि तेसीं हुन पंहिंजे पारां जवाबु घड़ींदे देरि ई कान कई। चयईं आहीं न धारी, पंहिंजी थी कोन सघी आहीं। मां सॼी सरापजी वई हुअसि।
मथो वरी ॾुखणु लॻो हो। अलाए कहिड़ो डपु मुंहुं में घिड़ी आयो हो। मिंथ कंदे चयोमांसि, हू ईअं कंदो त कोन मां? केरु? बाबा। मर्द माण्हू आहे ज़ेबुनिसा, करण लाइ त कुझु बि करे सघे थो। बाबा साईं बि अजीब हो। असां औलाद में त जहिड़ो साहु हुअसि। मां छाकाणि त सभिनी में वॾी हुअसि, तंहिं करे मूंखे सदाईं पंहिंजे वेझो रखंदा हुआ। का बि ॻाल्हि जंहिंमें मशवरो घुरिबो हुअसि, सा बि हिन नंढड़ी ॼमार में मूं सां ई कंदो हो। जेतोणीकि मां 15-16 सालनि जी हुअसि ऐं मुंहिंजे हयातीअ में मुंहिंजो को एॾो ख़ासि तजुर्बो बि न हो। मूं लाइ हैरत हुई त एॾी वॾी ॻाल्हि मूं लाइ बाबा साईं ईअं सोची कीअं। हुन सदाईं मूंखे घणो पढ़ाइण जा दर्स ॾिना हुआ। कॾहिं कॾहिं त हेज में हू मूंखे डॉक्टर बि सॾींदो हो। सो ईअं हिकदमि मुंहिंजे शादीअ लाइ सोचींदो, उहो सभु त मुंहिंजे दिमाग़ में ई न पियो आयो। कावड़ियो ॾाढो, पर मूं बि दत्त हयो आहे। अमां ॻोढ़ा उगिया सऊं सिधो ॿुधायो अथमांसि त उहो सभु मुंहिंजे जीअरे कोन थींदुई। हा, मुंहुंसि त पोइ हाणे कहिड़ो वसु हलंदुमि। ख़ैरु घुर मां, अहिड़ी ॻाल्हि छो थी करीं? मां सॼी दहिलजी वई हुअसि। छो भला? कूड़ थी हणां छा मां? हुन वणवेड़ीअ जियां मूंखे पाण में वेड़े वरितो। जेसि ताईं सिसीअ में साहु आहे तेसि ताईं त ईअं कोन थींदो, बाक़ी पोइ खटनि तुंहिंजा भाॻ। संदसि सॼो जिस्म ॾकियो पिए। मुंहिंजे मथे में बि सूरु ॼण मुतर काथे आहियां। रुअणु मूंखे बि ॾाढो आयो ऐं ॿई ॼणियूं हिक ॿिए खे भाकुर में भरे अलाए केतिरी देरि ईअं रोंदियूं रहियूंसीं। नेठि हुन पाण संभाले वरितो, हल्की मुर्क चपनि ते आणींदे चयाईं, हिमत न हार धीअ, हिकिड़ो तूफ़ान टरी वियो न, ख़ैरु आहे, जे ॿियो आयो त ॿिए खे बि ॾिसंदासीं। तूं हथु मुंहुं धो, कपिड़ा मटाए त मां मानी लॻायां। मुंहिंजी बुख त अलाए केॾांहुं वञी चुकी हुई। मथो सूर खां फाटी रहियो हो। ॻोढ़ा उघंदे चयुमि, चांहि प्यार मां, गोरी का खावां त सूरु लहे, मानी नथी खावां। अमां मूंखे निड़ ते हिकु वॾी चुमी ॾिनी। उहा सभु शिकस्त जी निशानी आहे ज़ेबुनिसा, जेका मां तोखे ऐं पाण खे थियणु कोन ॾींदसि। औरत हाराईंदी नाहे ज़ेबो, जे हाराए त वरी कॾहिं बि ज़िंदगीअ में खटी न आहे सघंदी। उहो कॾहिं बि न विसारजांइ। उथी मुंहुं धोई अचु ऐं मानी खा, ऐं हा, चांहि बि पीजांइ बसि। उहा पाण संभाले उथी वई हुई। मूंखे सम्झ में न पियो आयो त छा करियां। पाण संभालींदे मां बि पंहिंजे कमरे ॾांहुं हली वई हुअसि। उन राति बाबा देरि सां घर आयो हो। उहो बि असांजे हयातीअ जो हिकु दस्तूर हो त बाबा रोज़ु राति जो खट ते लेटंदो हो त मां संदसि पेरनि खे ज़ोर ॾींदी हुअसि। हू ॾाढो रोकींदो हो, पर मूंखे उहो सभु ॾाढो पसंदि हो। इलाही भेरा कावड़ कई हुआईं त न्याणियूं इहो सभु नाहिनि कंदियूं, पर मां किथे थी मुड़ां। सो अचण साण हथु मुंहुं धोई मानी खाईंदो हो, जंहिंमें बि पाणीअ जो गिलास भरियल रखणु ऐं रंधिणे मां गरम मानीअ जे आण जो ज़िमो मुंहिंजो हूंदो हो। मानी खाई उहो हिकदमि लेटंदो हो, जंहिं लाइ मां खेसि सदाईं मना कंदी हुअसि त डॉक्टरनि जे उसूलनि मूजिबि मानी खाई हिकदमि सुम्हणु न घुरिजे, पर हू सदाईं खिली टारींदो हो। मां आहिस्ते आहिस्ते संदसि मुरियुनि ऐं पेरनि खे ज़ोर ॾींदी हुअसि। अमां मानीअ जा थांव धोई वांदी थी ईंदी हुई त अॿे खे खोंगरा हूंदा हुआ ऐं उहो ॼणु असांजो रोज़ जो मामूल हो। बाबा राति जो जल्दी सुम्हण जो आदी हो ऐं उन करे असां ॿारनि में बि उहा ई आदत हुई। सभिनी खे ॿिए ॾींहुं स्कूल वञिणो हूंदो, सो जल्दी सुम्हण जो हिकिड़ो माक़ूल बहानो बि हूंदो। बसि मां रुॻो अॿे लाइ जाॻंदी हुअसि। हू अंदरि आयो त सलाम जे जवाब में सलाम चई सिधो गुसल खाने ॾे हलियो वियो। मूंखे लॻो अॼु संदसि मुख ते उहा मुर्क न हुई जेका रोज़ु हूंदी हुई। मूंखे लॻो उहो अलाए सभु ईअं हो। टुवाल झले बीठी हुअसि। ॿाहिरि निकितो, टुवाल वरिताईं ऐं मुंहुं उघंदे पुछियाईं, माणे जाॻे थी? अमां रंधिणे मां ई सभु ॿुधी रही हुई। वरंदी ॾिनाई, मानी पई पचायां तव्हां लाइ। पंहिंजे खट ॾांहुं वेंदे ऐं टुवाल मूंखे ॾींदे चयाईं, मानी खाई आयो आहियां मां, तूं ख़फ़ो न कर। मुंहिंजी दिलि दहिलजी वई हुई। अल्लाह, सभु कुझु एॾो जल्दी मटिजी पियो छा? अॿे खे छा थियो आहे? हिकु ॾींहं में उहो सभु ईअं थियणो हो छा? ख़लीफ़े नूरल वटि वेठो हुउसि, ज़िद कयईं सो खाराए छॾियईं। हू खट ते लेटी पियो।
मोटाल अङण में तार ते वापसि विछायो ऐं मोटी संदसि पहिरां ॾींहं खां वेठसि। अखियुनि में अलाए छा भरिजी आयो हुउमि, अलाए मूंखे उहो ज़ाहिरु करिणो हो अलाए न त अमां मूंसां को ज़िक्र कयो हो या मूंखे का ख़बर आहे। संदसि अखियूं बंदि हुयूं। अमां रंधिणे मां ॿाहिरि निकिरी आई, कुझु चवणु न चवणु जहिड़ी हाल में हुई। अबे जे अंदाज़ खे ॾिसंदे चप भीकूड़े वापसि मोटी वई, हथु ॼण अॻियां वधाए न पई। उन ई हाल में किथां परियां अबे जो आवाज़ु आयो, ज़ेबो डॉक्टर, अॼु थकु वधियलु आहे, तुंहिंजो ज़ोरनि ॾियण जो मूड न आहे छा? ॾियां थी बाबा, अलाए कीअं चयमि ऐं संदसि पेरनि ते हथु रखियमि। ॾिठमि मुंहिंजे हथनि ते मुंहिंजा ॻोढ़ा किरियल हुआ। रूह जा ज़ख़्म बि अजीब हूंदा आहिनि, नज़र ईंदा न आहिनि ऐं ॾुखो हिन में कमाल हूंदा आहिनि। जिस्म जे दर्द जी दवा त मिले थी, ज़ख़्म भरिजे बि थो, रूह जे लाइ मरहम किथां अचे ऐं ख़बर कीअं पए त ज़ख़्म भरियो या न। पंहिंजनि जे ज़ख़्मनि जो वॾो कमाल शायदि उहो बि हूंदो आहे जो उहे सवां सिधा रूह ते लॻंदा आहिनि। ज़ख़्म नासूर बणिजंदा आहिनि, रोग शदीद थी वेंदो आहे। मूंखे कॾहिं अहिड़ो अंदाज़ो न थियो हो। उमिरि जा उहे सभु वरिय मीठे मुहबत में गुज़रिया हुआ। अमां ऐं बाबा कॾहिं बि असांजे साम्हूं कंहिं बि कावड़ जो इज़हार न कयो हो। अॼोको ॾींहुं उहो पहिरियों ॾियारो हो जो सभु कुझु ॼण वाचूड़नि जी हवाले हो। मोथनि जे पुठियुनि खे संदसि पेरनि तां तकिड़ो खणी वरितो। तेज़ीअ सां ॿाहुनि खे अखियुनि ते घुमायुमि। हुन पंहिंजूं अखियूं खोले छॾियूं। छा थियो ज़ेबो? कुझु न बाबा। गौर सां मूं ॾे निहारियईं। अखियुनि में कुझु पियो अथई छा? दिलि चयो चवांसि, अमां जे दर्द जो सुरमो पइजी वियो आहे, जेको शायदि सही नमूने सां पीठल न आहे। कुझु कुकरा रहिजी विया हुआ जेके अखियुनि में लॻनि था, पर चई न सघियसि। निड़ीअ मां को ॿियो जवाबु निकितो, हा शायदि का दज़ आहे। हवा त अहिड़ी कान पई लॻे, पोइ दज़ किथां आई? अबे चओ तरफ़ ॾिठो ऐं वरी विहाणे खे टेक ॾेई छॾियईं। जे अखियुनि में कुझु महसूसु करीं थी त धोई अचु, पोइ अची ज़ोर ॾे। मां उथियसि त अमां अंदरि दाख़िल थी रही हुई। असांजूं निगाहूं हिक ॿिए सां मिलियूं त ॼण ॿिन्हिनि वटि सवाल ई सवाल हुआ, जंहिंजो शायदि को जवाबु फ़िल वक़्तु कंहिं वटि बि कोन हो। बाथरूम में अची मूं ॼण पंहिंजी निड़ी घुटे छॾी हुई। बेआवाज़ रोंदी रहियसि। लॻमि नलकनि में शायदि एतिरो पाणी न हुजे जेतिरो अखियुनि जे आबशारनि जारी कयो हो। पाण संभालींदे मोटियसि त अबो ईअं ई लेटियलु हो ऐं अमां परियां खट ते चुपचाप वेठल हुई। मुंहिंजे अचण खे महसूसु कंदे अबे अखियूं खोलियूं। निकितई कुझु अखियुनि मां छा? हा बाबा, कुकरो हो नंढो, पाणीअ जे उछल सां निकितो। अखियुनि में तौब जो गोलो त वञण खां रहियो अमां। अबे मूं ॾे घूर कई। मूं वटां घणा ॾिना अथई या रोई आई आहीं? रोई आई आहे साईं, अमां दख़ल ॾिनो। मुंहं जी सोज नथी ॿुधायव छा? अबो हिकदमि उथी वेठो। इशारे सां पाण ॾांहुं घूरियाईं। हेॾे अचु। चुपचाप वटसि वियसि त खणी भाकुर में भरियाईं। डॉक्टर, एॾी नंढड़ी दिलि कबी आहे छा? हां, दिलड़ी बिलड़ीअ जेतिरी धार बि आहे छा? अखियुनि जा बंद वरी भॼी पिया हुआ। हुनजे सीने सां लॻियसि त अलाए छा थियणु लॻो। बाबे मूंखे पंहिंजनि ॿाहुनि में मेड़े वरितो ऐं निड़ चुमंदे चयईं, चरी आहीं छा ज़ेबो? अमां, धीअ पागल त न आहीं? हां, थियो छा आहे? भॻल टुटल आवाज़ में चयमि, अमां खे अवां धारियो छो छॾियो बाबा? हुन खां रड़ निकिरी वई। अड़े, इन ॻाल्हि ते एॾो फ़साद कयो अथई? मूं हाकार में कंधु लोॾियो। सुॾका अञा बीठा न पिए। पाणी खणी आ। हुन लाइ क्षमा, बाबा अमां खे चयो, जंहिंजूं पाण अखियूं भॼी रहियूं हुयूं। पाणी पीउ त को सुॾका बसि कंसि। पाणी पीए त को सुॾका बसि कंसि। अमां ॿाहिरि निकिरी वई। तूं पाणी पीउ, मां पोइ तोसां ॻाल्हायां थो। हुन मुंहिंजा वार संवारिया। मुंहिंजी ॾाही धीउ आहीं तूं? मूं त सोचियो ई कोन त तूं को एॾो ॾुखारी थींदीअं। कमाल था कयो बाबा।
अहिड़ी ॻाल्हि कंदव त ॾुख बि न थींदो छा? ऐं पर उहो त माणे खे मां मश्किरीअ में चवंदो रहंदो आहियां, अॼु कहिड़ो ख़ासि कमु थियो आहे, पर हुन तोसां ॻाल्हि छो कई? दिलि में आयुमि ख़ासि कमु उहो न आहे जो मुंहिंजो रिश्तो थो कराईं, या तोखे मुंहिंजो संग बि बसि आम ॻाल्हि थो लॻे। ऐं ॿी ॻाल्हि त ख़बर अथई न बाबा त अमां मूंसां कहिड़ी ॻाल्हि कई आहे? पोइ बि पुछी थो। मूंखे अलाए छो ईअं लॻो त ॼण हू मूंखां लवाईंदो हुजे, खेसि मुंहिंजे दर्द जी ख़बर बि हुजे ऐं हू दरमान बि न करणु चाहींदो हुजे। मुंहिंजो अबो अहिड़ो त न हो। हीउ कुझु घड़ियुनि में सॼो जान कीअं मटिजी वियो आहे, छा मां छा थी वेंदो आहे, ऐं ख़बर बि न पवंदी आहे। मूंखे पंहिंजो पाण ते चिड़ पे आई। हीउ छा पे कयो मूं? छा मां रहम जी ॻोल्हा में हुअसि, या मूंखे लॻो त ज़ुल्म जी का हद जारी थी रही आहे? बाबा मुंहिंजो कंधु पंहिंजे हथनि सां परे कयो ऐं अमां ॾे निहारियईं, जेका पाणीअ जो गिलास खणी आई हुई। अमां जो मुंहुं ईअं हुयो, लॻे पई ज़िंदगीअ जी का रमक संदसि मुख ते न पई आई। तो हिन सां उहा ॻाल्हि छो कई शमा? हुन अमां खां पाणी गिलास वरितो ऐं मूं ॾे वधायईं। आ पी। मन कुझु ओभर लही पाणी पीतुमि त अमां जो आवाज़ु कनायमि, हिकु धारी ॿियो छा थी करे सघे साईं? ॻाल्हि बेहदि नंढड़ी हुई, जेका हिकु लफ़्ज़ जे पंहिंजी महबूब शख़्सियत जे वातां उचार खां शुरू थी हुई। हेतिरा वरिया उहो किसो हलंदो आयो हो त अमां बहरहाल ॿिए ख़ानदान मां आयल हुई। धारप जो तालुक़ु जुड़ियो हो, जंहिंजो तानू वक़्तनि फ़वक़्तनि खेसि ॿुधणो पवंदो हो। किथे कॾहिं आम ज़िंदगी का कोताही थी वेंदी हुई, या वरी जे अमां सां पुॼी न सघंदा हुआ त आख़िरी हरबे तौरु उहो तीर छॾियो वेंदो हो, जेको अमां खे घायल करण लाइ काफ़ी हूंदो हो। उहा घाह सहंदी हुई, वक़्त जो मरहम रखंदी हुई ऐं ठीकु थी वेंदी हुई। पर हिन वारे, छाकाणि त खेसि उहो सभु शिदतुनि सां बाबा जे वाताऊं ॿुधणो पियो हो, सो शायदि तकलीफ़ वधीक हुअसि। बाबा अमां ॾे निहारियो, उथी वेठो, विहाणे खे टेक ॾिनई ऐं पेर मुंहिंजे हथनि मां सिरकी विया। तोखे अॼु सभु एॾो ख़राबु लॻो आहे शमा? हुन अमां ॾांहुं निहारियो, जेका साम्हूं वारी खट ते अची वेठी हुई। इन में चङो लॻण जी कहिड़ी ॻाल्हि आहे साईं? हुन वरंदी ॾिनी। आवाज़ु अलाए छो लाचार हुअसि। पर मां त तोखे मश्किरीअ में ईअं चवंदो रहंदो आहियां। को पहिरीं भेरो त को धारी कोन चयो अथमि। अमां जे चपनि ते हल्को ज़हर बुरकियल हो। कंधु झुकाईंदे ऐं खट जे वाण खे खोटींदे चयाईं त अॼु ई त पहिरियों भेरो चयो अथव। चरी आहीं छा? अॿे जो लहजो बुलंद थियो। वरी संदसि आवाज़ु जेको उथियो, ॿार सुता पिया आहिनि, गोड़ मुनासिबु नथो लॻे। मूंखे हिन महिल रड़ियूं कराईंदीअं छा? मुंहिंजे अंदर में कुझु हो, अलाए छा हो, चई ॾिनोमांसि। अमां अहिड़ी कहिड़ी ग़लती कई हुई बाबा, जो तव्हां ईअं कावड़ पिया कयो? अहिड़ी कावड़ अवां अॻु में त कॾहिं कोन कई आहे। अॿे मूं ॾांहुं निहारियो, कुझु चवणु घुरियाईं, वरी चप बि कूड़े छॾियाईं। विहाणो कुझु वधीक मथभरो करे बिल्कुलु सिधो थी वेठो। तो हाणे वॾी थी वई आहीं ज़ेबो? हुन कुझु तरसी ॻाल्हायो। ॻाल्हियुनि खे सम्झी थी, सियाणी आहीं। माणे सां मंझंदि ॻाल्हायमि त साईं मुंहिं वरंदी न ॾिनई। ॻाल्हि साईं मुंहिं वरंदी ॾियण जी हुई साईं। अमां संदसि ॻाल्हि कटी हुन कावड़ विचां अमां ॾे निहारियो। मां ज़ेबुल सां ॻाल्हि पूरी कयां? अमां कुझु न वराणियो, चुप थी त बाबा मूं ॾांहुं ध्यानु ॾिनो। तुंहिंजो संग आयल आहे धीअ, कई मुंहिंजे पुटु लाल बख़्श जो। माणे सां बसि ॻाल्हि कयमि त बुर थी वई। अहिड़ा उबता सुबता जवाब ॾियणु लॻी जो अंदर खे ॼण बाहि लॻी वई। तवाईअ में उहो सभु चई विधोमांसि। तव्हां रुॻो ॻाल्हि कई साईं, या सख़्तीअ सां चयव त उहो संग मूंखे करिणो आहे? अमां अखियूं उघियूं। मां चरी आहियां छा जो उबता सुबता जवाब ॾियां? तव्हां अहिड़े नमूने ॻाल्हायो जो बसि लॻमि त अहिड़ो को फ़ैसिलो करे ई आया आहियो। मूं कॾहिं को फ़ैसिलो ज़ेबुल खां पुछण बिना कयो आहे शमा? बाबा अमां खे घूर विधी। पुछ पंहिंजे धीउ खां, मूं कॾहिं हुन जी मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ु का ॻाल्हि कई आहे? जे ईअं हो त उन सां ई खणी कयो हा न साईं।
अमां चयो, मूंखे छा लाइ दामा न पियो ॾिना? अड़े त ॻाल्हि तोसां कंदुसि न चरी, माउ त तूं आहीं, पहिरीं तोसां ॻाल्हि कंदुसि पोइ धीउ सां ॻाल्हाईंदुसि न। त ईअं ॻाल्हाइबो आहे जो अबे ॻाल्हि कटे, भला लिखत में ॾियां हा छा? अलाह जी बंदी, जीअं ॻाल्हि कबी आहे ईअं ई कयमि, बसि तो न कई, मूं खणी चुप कई। चुप किथे कयव? दर सटींदा, थांव केराईंदा हलिया वियो, मथां वरी राति जी मानी बि खाई आया आहियो। ईअं कॾहिं अॻु में कयो अथव? अमां हाणे कंधु हेठि करे ॻाल्हाए रही हुई, पर संदसि आवाज़ु ॻोढ़नि में आलो भतु थियल हो। उहा रुॻो ग़लती कई अथमि त ख़लीफ़े नूरल वटां मानी खाई आयो आहियां, बाक़ी ॿेली इहा ॻाल्हि उते ई ख़तमु थी हुई। मतिलबु तो नकार कई उफ़ट त मूं किसो सम्झी वरितो। कावड़ सां लॻी हुअमि, पर शाम ताईं उहा बि लही वई हुई। तव्हांखे ख़बर आहे बाबा, असीं तव्हां खां सवाइ राति जी मानी न आहियूं खाईंदा। मूं ॿी खट ते वञी अमां खे भाकुर में भरियो, या तव्हांखे हाणे उहा ख़बर बि न आहे? हू मुर्कियो, तूं पंहिंजे माउ जे रवैयनि वांगुरु थियण जी कोशिशि न कर। डॉक्टर, ख़बर अथमि। चऊं भला ठीकु आहे, मानी गरम कयो त खाऊं था। तव्हां न खाओ, अमां पाण संभालियो, अजायो भर्ती थी पवंदव। ॿगिर हणंदुसि त कोन थींदी। हुन मुर्कियो, तूं गरम करे खणी आ शमा। मूं अमां खे पेशानीअ ते चुमी ॾिनी। तूं वेह अमां, मां थी गरम करे अचां। हुन मूंखे गिराटड़ी पाती। न न, तूं वेह, मां मिंटनि में थी खणी अचां। अखियूं उघंदे हू हली वई। अबे मूं ॾांहुं निहारियो, हेॾे आ डॉक्टर, सिरकी वेठो, आ हिते वेह। मां संदसि भर में वेठियसि। हुन मुंहिंजो हथु झलियो। माइट जहिड़ी मिसकिणी दिलि बि रब कंहिंजी न थे ख़लकी। अलाए छा छा वेठो सोचींदो आहे। अखियूं हूंदियूं आहिनि जेके ख्वाबनि सां टिमटार हूंदियूं आहिनि। औलाद लाइ त बाबा माण्हू ख्वाब ई ॾिसंदो आहे, पोइ के भवाइता हूंदा आहिनि ऐं के सुठा। सुठनि जे आसिरे ते भवाइता बि ॾिसणा पवंदा आहिनि। अॼु बि सम्झजांइ त मूं को अहिड़ो ई ख्वाबु ॾिठो, ऐं प्लीज़ वधीक न सोचजांइ। मूं हाकार में कंधु लोॾियो। निड़ी भरजणु शुरू थी वियुमि। हयातीअ ते भरोसो न आहे न मां, ऐं जॾहिं पेरनि खे पंहिंजे हयातीअ मोकिलाईंदड़ लॻे त उन्हनि लाइ सभ खां वॾो फ़िक्रु संदनि न्याणियूं हूंदियूं आहिनि। पुटनि जो छा आहे, उहे त हथ पेर हणी तॻी पवंदा आहिनि। न्याणियुनि जो हथु चङे हथ में न वञे त क़बर में बि चैन न ईंदो आहे। उन राति जा पोयां पर बेहदि हसीन हुआ। मानी खाइण खां पोइ मां बाबा सां जाम कचहरी कई हुई। होॾां अमां जो मूड ठीकु थी वियो। जीअं बारिशुनि खां पोइ वण धोपिजी वञनि ऐं नज़ारा नौबना थी वञनि, ईअं ई सभु कुझु फ्रेश थी वियो हो। बसि हिकु खुटको हो जेको अंदर में लही आयो। हीउ सभु ईअं छो थियो हो? दिलि में ॾार छो आयो हो? चाचा कयूं बाबा जो सौटु हो, जेको मुनासिबु हद जो ज़मींदार हो, सुखियो माण्हू हो, ऐं संदसि औलाद बि चङाईअ जे रस्ते ते हलंदड़ हुयो, सवाइ उन लाल बख़्श जे, जंहिंखे सभु को लालण सॾींदो हो। मूंखां उमिरि में वॾेरड़ो हो। संदसि शौक़ु शहाना हूंदा हुआ। ज़मीनुनि ते वञण खेसि भांइ न पवंदो हो। ज़मीनूं रुॻो कंहिं न कंहिं अरसे लाइ मकाते ते ॾिनल ई हूंदियूं हुयूं, ऐं पाण उन थोरे मां चांहि पेस्ट्री ऐं लॿाड़ ते गुज़ारो कंदो हो। या त संदसि ओताक ते छके रांदि पई हलंदी हुई, या ताश जी बाज़ी। उहा सो चङाई हुई जो जुआ कोन खेॾंदा हुआ। बाक़ी चांहि जो केटलो चढ़ियो पियो हूंदो। जे उते का खोट टोट थी त होटल वारो हाज़ुरु ॿुधो हुअमि त उन जो बिल बि हर महीने हज़ारनि जो ठहंदो हो। मथां वरी ॻोठ में खुलियल पान जे दुकान खंदा खणाए छॾिया हुआ। उहो बि को हर महीने 2-3 हज़ारनि जो परचो उगाड़ींदो हो। लालण मियां जूं लालियूं बतियुनि ते उछलायल साफ़ नज़र ईंदियूं हुयूं। लालण मियां जूं लालियूं भितियुनि ते उछलायल साफ़ नज़र ईंदियूं हुयूं। हालत उहा हूंदी हुई जो संदसि ॻाल्हायल अखर खां वधि संदसि इशारो सम्झ में ईंदो हो। असीं ईद बरात टकिरबा हुआसीं
सो बि जॾहिं वॾड़नि जा मेला कठा थींदा हुआ। असांजे अबाणे घर में सभु अची गॾिबा हुआ। लालण ऐं संदसि हम उमिरि ऐं मुंहिंजा कज़न्स वरी बि का न का बाज़ी विछाए वेहंदा हुआ। चाचा कयूं कॾहिं बि संदसि लाला रंगीअ या नेस्तीअ ते को अखर बि कोन उकलियो हो। बसि हू त ॼणु संदसि अखियुनि जो तारो हो। ॻाल्हि अंदर में उहा हुरी हुई त बाबा खे उहो सभु ॾिसण में न आयो हो या हुन ॾिसी दरगुज़र कयो हो। हुन अम्मा सां अहिड़े रिश्ते जी ॻाल्हि छो कई हुई? छा हू हुन सॼे राज़ जो बुण बुनियादु जेतिरो सोचींदी हुअसि परेशान ई थींदी हुअसि। गिलास में नसीबा मुंहिंजे वेझो ई ॼाई ॼम खां गॾु हुआसीं ऐं मथां वरी पहिरें दर्जे खां गॾु पढ़िया हुआसीं ऐं हाणे अची मैट्रिक में पहुता हुआसीं। रुगो स्कूल में ई 10 साल गॾु गुज़ारिया हुआसीं। हूअं बि जेको पंहिंजो लॻे सो त हिकु पल में ई पंहिंजो थी वेंदो आहे। पर हिकिड़ो सच उहो बि त आहे त जंहिंखे परायो थियणो आहे तंहिंखे वरी कहिड़ियूं सदियूं थियूं लॻनि। नसीबा स्कूल में मुंहिंजे चहिरे ते अलाए छा पढ़ी वरितो। थोरी नवेकलाई हुई त हुन अची मुंहिंजो पासो वरितो। हू पासो वरितो हो। का ॻाल्हि आहे ज़ेबो? ईअं मुंहुं छो लथल अथई? पंहिंजो पाण संभालियो हुउमि। चहिरे जे पने ते अलाए कुझु लिखिजी वियो हो, अलाए छा। 24 कलाकनि में शायदि मुंहं जो पनो मटिजी वियो हुउमि। तॾहिं त हुन हिकदमि सुवालु कयो हो। न का शुरूआत हुई न तमीज़, बसि सिधो सओं सुवालु हो। कॾहिं कॾहिं ज़िंदगीअ में के सुवाल भाला हूंदा आहिनि, कटारूं हूंदियूं आहिनि, तीर तफ़ंग हूंदा आहिनि। बसि रुगो उन्हनि में उहा ॻाल्हि अहम हूंदी आहे त उहे नज़र न ईंदा हुआ ऐं जिस्म ऐं रूह में घिड़ी अज़ियत ॾींदा आहिनि। मुंहिंजो मुंहुं लथल आहे छा? पाण संभालींदे चयुमि। न को अहिड़ी त का ॻाल्हि कान्हे। सही सिधी परेशान थी लॻी। हाणे उहो बि मां सुञाणे कोन सघंदसि छा? हुन घूरियो। कंहिंखे थी बेवकूफ़ सम्झी, पाण खे या मूंखे? का ॻाल्हि थी आहे छा? तोखे कहिड़ी ॻाल्हि लॻे थी? मूं खेसि वकड़ में आणणु चाहियो। अलाए छा सम्झियो आई? कुझु हुन जे वातां बि न निकिरे। मूंखे बसि सुबुह खां ई लॻो हो त तूं अॼु मज़े में न आहीं, कंहिं फ़िक्रात में वरितल आहीं, को ॾुखु थियो अथई। काल्ह बसि मथे में सूरु हो, उन करे राति बि अधो गाबरी निंड आई। मूं पाण संभालियो। शुक्र थियो हुन ॿी का ॻाल्हि न सम्झी हुई। मथे जे सूर में एतिरो रोनी आहीं? हुन मुरकियो। अखियुनि जा पासा वाह जा सुॼल अथई। इंसान जो चहिरो बि कमाल हूंदो आहे। अलाए केतिरियूं वार्ताऊं लिकाईंदो आहे, अलाए केतिरियूं ज़ाहिर कंदो आहे। असीं सम्झंदा आहियूं ॻाल्हि लिकायूं पिया थी ज़ाहिर वेंदो आहे। अलाए केतिरनि ते ज़ाहिर करणु घुरंदा आहियूं, ज़ाहिर कुझु बि कोन थींदो आहे। वरी केॾांहुं गुम थी वईं राइटर साहिबा? हुन हथु लोॾियो। मूंखे चिड़ अची वई। उहो राइटर वारो तानो न ॾींदी कर। रोज़ु डायरी लिखी थी, कागज़ कारा थी करीं, पोइ राइटर न आहीं त छा आहीं? डायरी लिखण वारो को राइटर थी पवंदो आहे छा? त पोइ मां छो नथी लिखां? उहो तूं ॼाण नसीबा। मूंखे त बसि ईअं शौक़ु आहे। अड़े त राइटर त थीअं न, शौक़ु ई सही, पर बहरहाल ईअं थिए त थो। ख़ैरु छॾ हुन ॻाल्हि खे, ॿुधाए छा थियो आहे? मूं पाण संभाले वरितो। मूं पको कंदे चयुमि, कुझु न, जेकी थियो सो ॿुधायमि त सही। अलाए मूंखे त ईअं लॻो ॼणु ज़ोरीअ किथे रिश्तो थींदो हुजे। हुन चई छॾियो। हुन अलाए छो ईअं चयो हो।